कहिड़ी ॿोलीअ में सिंध जूं तारीख़ूं लिखियूं वयूं? अरबी, फ़ारसी, उर्दू, सिंधी। त इन जो सही जवाबु आहे फ़ारसी। फ़ारसी में सिंध जूं तारीख़ूं लिखियूं वयूं। मोरड़े मीर भर जो ज़िक्र शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे कहिड़े सुर में कयल आहे? सुर रूप, सुर घातो, सुर कल्याण, सुर सामूंडी। त इन जो सही जवाबु आहे सुर घातो। घातो जी माना छा आहे? शिकारी, वागू, समुंड, दरिया। त इन जो सही जवाबु आहे समुंड। घातो जी माना आहे समुंड। मौजूदा सिंधी रस्मुल ख़त कहिड़े साल में राइज थी? त इन जो सही जवाबु आहे 1853 ईस्वीअ में। हींअर जेका मौजूदा सिंधी रस्मुल ख़त आहे उहा 1853 ईस्वीअ में राइज थी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरीअ में सभ खां वधीक कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे? त इन जो सही जवाबु आहे मीम। शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में सभ खां वधीक जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे उहो मीम आहे। मज़हर शाह जहानी किताब जो मसनफ़ केरु आहे? त इन जो सही जवाबु आहे मीरक यूसुफ़। मीरक यूसुफ़ मज़हर शाह जहानी किताब जो मसनफ़ आहे। शाह करीम रहमतुल्लाह अलैह रिश्ते में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो छा थींदो हो? ॾाॾो, पर ॾाॾो, तड़ ॾाॾो, हिननि मां को बि न। त इन जो सही जवाबु आहे तड़ ॾाॾो। शाह करीम रहमतुल्लाह अलैह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिश्ते में तड़ ॾाॾो थींदो हो। शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो मुबशिर कंहिंखे सॾियो वञे थो? त इन जो सही जवाबु आहे शाह करीम खे। शाह करीम खे शाह लतीफ़ जो मुबशिर सॾियो वञे थो। सिंधी शाइरीअ जो विहाऊ तारो कंहिंखे सॾियो वञे थो? त इन जो सही जवाबु आहे शाह करीम रहमतुल्लाह अलैह खे। शाह करीम रहमतुल्लाह अलैह खे सिंधी शाइरीअ जो विहाऊ तारो सॾियो वञे थो। अरगुन, तुरखान ऐं मुग़ल दौर खे सिंधी अदब जो कहिड़ो दौरु सॾियो वञे थो? त इन जो सही जवाबु आहे इंतिशारी। हिन दौर खे सिंधी अदब जो इंतिशारी दौरु सॾियो वञे थो। नूरी जाम तमाचीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयल आहे? सुर कामोड, सुर नूरी, सुर ससुई आबरी, हिननि मां को बि न। त इन जो सही जवाबु आहे सुर कामोड। नूरी जाम तमाचीअ जो शाह लतीफ़ पंहिंजे सुर कामोड में ज़िक्र कयो आहे। शाह बेग अरगुन कॾहिं सिंध फ़तह कई? त इन जो सही जवाबु आहे 1520 ईस्वीअ में। नूरी जाम तमाचीअ खे अदब विचां छा सॾींदी हुई? समो, सूमरो, मुहाणो या ॾहेसर। त इन जो सही जवाबु आहे ॾहेसर। नूरी जाम तमाचीअ खे अदब विचां ॾहेसर सॾींदी हुई। समन जे दौर जी दफ़्तरी ज़बान कहिड़ी हुई? त इन जो सही जवाबु आहे फ़ारसी। समन जे दौर में जेका सरकारी ज़बान हुई उहा फ़ारसी हुई। बाक़ी मादरी ज़बान जेका हुई उहा उन्हनि जी सिंधी ज़बान हुई। भागोभान कहिड़े शेर करे मशहूरु आहे? त इन जो सही जवाबु आहे गाह। गाह जे करे भागोभान मशहूरु आहे। गाह कहिड़े क़िस्म जी शाइरी आहे? त इन जो सही जवाबु आहे वाक़ियाती। गाह वाक़ियाती क़िस्म जी शाइरी आहे। सूमरनि जूं साम्हूं कंहिं झलियूं? त इन जो सही जवाबु आहे अबड़े समय। अबड़े समय सूमरनि जूं साम्हूं झलियूं। पीर सदरुद्दीन कहिड़ी सूरत ख़ती ठाही? उन जो नालो छा आहे? त इन जो सही जवाबु आहे ख्वाजकी 40 अखरी, जंहिंमें 40 अखर हुया। मशहूरु रुमानवी दास्ताननि जिन खे भिटाई रहमतुल्लाह अलैह ॻायो आहे उन्हनि जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? त इन जो सही जवाबु आहे सूमरा। सूमरा दौर सां उन रुमानवी दास्ताननि जो तालुक़ु आहे। गनान छा आहे? गज़ल, गीत, मज़हबी शाइरीअ जो क़िस्म। त इन जो सही जवाबु आहे मज़हबी शाइरीअ जो क़िस्म। गनान मज़हबी शाइरीअ जो हिकु क़िस्म आहे। गनान जो मशहूरु शाइर केरु हो? त हिन जो सही जवाबु आहे सदरुद्दीन। सदरुद्दीन गनान जो मशहूरु शाइर हो। पीर सदरुद्दीन कहिड़े फ़िरक़े जो दाई हो? त इन जो सही जवाबु आहे इस्माइली। इस्माइली फ़िरक़े जो पीर सदरुद्दीन दाई हो। सो उमेदु आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं लास्ट में हिकु तव्हां लाइ टेस्ट सुवालु आहे ऐं उहो सुवालु आहे त नूरी जाम तमाचीअ जो ज़िक्र शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कहिड़े सुर में कयो आहे? इन जो जवाबु मूंखे कमेंट कंदा। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।